जो शाम जो लफ्ज़ जो अल्लाह से उनके हयाती दी ये रेहान न लफ्ज़ शाम जो लिखियल आहे शाम जो लफ्ज़ बनी यूनिट के दौर में ईजाद थियो न अॻु में इन्हनि महफ़िलुनि लाइ शाम जो लफ्ज़ हूंदो ई कोन बनी यूनिट के दौर में इहो थियो त इहो लफ्ज़ रेहान ई ठीकु आहे शाम ये रेहान आहे साईं जी सर ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां क्वांटिटी जे पोयां था वञूं त हेॾो वॾो इज्तिमा हुअणु खपे असां क्वांटिटी खे छॾियूं क्वालिटी ते अचूं ऐं त इन शइ खे बि नथो ॾिसां ॻाल्हाइण वारा तव्हां वटि 20 माण्हू हुजनि 5 माण्हू हुजनि ॻाल्हाइण वारा जेकॾहिं उहे हुनजी शख़्सियत जे सभु पहलुअनि खे कवर करे था वञनि त इहो ई काफ़ी आहे ॿिया ॿुधण वारा जेतिरा ॿुधण वारा घणा आहिनि उहो बि काफ़ी आहे असुल ॻाल्हि इहा कोन्हे त हेतिरे तइदाद में माण्हू आया ॻाल्हि इहा त हेतिरी क्वालिटी जो हेॾे मयार जो प्रोग्राम थियो उन शइ खे ॾिसो बहरहाल वरी बि अर्ज़ु कंदुसि फ़ौजी आहियां मुंहिंजे ख़्यालनि सां तव्हां वटि मुतफ़िक़ हुअणु ज़रूरी कोन्हे कुछ फील्ड्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन में माण्हू खे शोहरत मिले थी सियासत आहे सहाफ़त आहे साहत आहे यानी अदब इतफ़ाक़ आहे त ग़ुलाम रसूल गर्क इन्हनि टिनी फील्ड्स में सियासत में ईअं डायरेक्ट कोन रहियो आहे पर सियासतदाननि सां इतलाह जे हवाले सां गॾु रहियो आहे त इहो चई सघिजे थो त उन में बि हिनजी इन्वॉल्वमेंट आहे त उन हिसाब सां हिनखे शोहरत जे उरूज ते हुअणु खपंदो हो पर छो त ही सेल्फलेस यानी बेगर्ज़ शख़्स आहे शोहरत खां परे भॼंदड़ शख़्स आहे सादगी पसंदि आहे उन करे उहा शोहरत न माणे सघियो पर अॼु जिन माण्हू ॻाल्हायो आहे जेको वलवलो जेको जोश नज़र आयो आहे त घणनि माण्हुनि जे दिलि में हिनजी जेका इज़त ऐं शान आहे उहो उन शोहरत खां मथे आहे मुंहिंजी ग़ुलाम रसूल गर्क सां का घणी पुराणी वाक़फ़ियत कोन्हे फ़ौज में हुअण जे करे काफ़ी माण्हू सां मुंहिंजी वाक़फ़ियत रिटायरमेंट खां पोइ थी थी आहे इन करे मूं अर्ज़ु कयो त मूंखे बि माण्हू घटि था सुञाणनि हीउ जेको अव्हां जो इलाइक़ो आहे हीउ साबिक़ दादू ज़िलो आहे ऐं कुझु अॼु खां तक़रीबन साल अॻु में दादू में रहियो आहियां 10 महीना दादू में रहियो आहियां ऐं हीउ रजब आज़ाद सोलंगी वेठो बि आहे त मूं ॾिठो त फ़ौज में सॼो मुल्क घुमियो अथऊं जेको टैलेंट असांजी सिंध में दादू ज़िले में आहे अहिड़ो किथे बि इहा मुंहिंजी ईमानदाराना राय आहे त हीउ बि साबिक़ दादू ज़िलो आहे सिर्फ़ु हिन कोटड़ी शहर में तव्हांखे हर क़िस्म जा माण्हू मिलंदा शाइर फ़नकार कलाकार मुसविर त इहे सभु ख़ूबियूं इहे सभु अहलियतूं इहे सभु सलाहियतूं हिन हिकु शख़्स में गॾियूं आहिनि जीदा जाम वरी चयो त हिनखे तव्हां हिकु रुखी शख़्सियत चओ हू पंहिंजी जाइ ते सही आहे पर जॾहिं असीं हिनखे घण रुखी शख़्सियत चऊं था त असांजो मतिलबु मल्टी डायमेंशनल ऐं मल्टी डायरेक्शनल हूंदो आहे मतिलबु त टारगेट त हिकु ई आहे बट दी एक्सेसिस आर डिफरेंट ही कम्स टू द टारगेट फ्रॉम डिफरेंट डायरेक्शन फ्रॉम डिफरेंट एक्सेसिस त हीउ उहो शख़्स आहे जेको सचाई जो मुबलिग आहे सचाई जो प्रचार कंदड़ आहे सचाई जो प्रचारक आहे पर कॾहिं उहो कमु एज़ कार्टूनिस्ट करे थो कॾहिं उहो कमु शाइर जी हैसियत में करे थो कॾहिं उहो कमु लेखक जी हैसियत में करे थो कॾहिं अदाकार जी हैसियत में मुख़्तलिफ़ उहो ई सच जो प्रचार सच जो इज़हार ऐं माण्हू सां मुहबत अज़ीम इंसान उहो ई आहे जेको इंसानियत सां मुहबत करे थो जेको मूंखे महसूसु थियो आहे त हिते कोटड़ी में जेके बि क़ाबिल ज़िक्र माण्हू आहिनि से कंहिं न कंहिं हवाले सां ग़ुलाम रसूल गर्क जा मरहून मिनत आहिनि या शागिर्द आहिनि या हिन खां उन रहबरी रहनुमाई हासिलु कई आहे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे जीअं मां त प्रोग्राम तव्हां हिन खां वधीक ॿिया बि करियो पर मुंहिंजे ख़्याल में इन चकर खे छॾे ॾियो त वॾो हुअणु खपे या नंढो प्रोग्राम मयारी अॼु जो प्रोग्राम मयारी आहे जिन बि ॻाल्हायो आहे कुझु शयूं रिपीट ज़रूरु थियूं आहिनि पर इहो सिलसिलो ईअं थींदो आहे इहे शयूं थी वेंदियूं आहिनि त मयारी प्रोग्राम थिए उन सां असांजो जेको मक़सदु आहे हुन सां मुहबत ऐं इज़हार जो इज़हार करिणो आहे असांजे हिकिड़े मुक़ररु चयो त सही त भेट इहा आहे त तव्हां हुनजो साथ ॾियो ॾाढी सुठी ॻाल्हि त जंहिं मिशन खे खणी अॻिते वधियो आहे असीं उन मिशन में हुनजो साथ ॾियूं ईअं न त वाह 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 ऐं जेॾी महिल को मसइलो थिए त अकेलो बीठो हुजे ॿिया सभु असीं भॼी वञूं त पोइ उहा भेट कंहिं बि कम जी कान्हे
सो आउं तव्हांजो घणो वक़्तु कोन थो वठां, अञा साहिब सदर खे ॻाल्हाइणो आहे ऐं हालत बि अहिड़ी न आहे जो घणो वेझे त ग़ुलाम रसूल गर्ग सां मुलाक़ात थींदी रहंदी आहे। ऐं हुनजी ओताक ते बि वियो आहियां 24 नंबर जे साम्हूं। त वाक़ई हिन जा दिलि जा दरवाज़ा, हिन जा ओताक जा दरवाज़ा हर वक़्तु खुलियल हूंदा आहिनि। अलाह खे ज़िंदगी सेहतमंदाना ज़िंदगी अता करे, अलाह संदूं सलाहियतुनि खे उजागर करे ऐं असांखे तौफ़ीक़ ॾिए त हिन जे सलाहियतुनि मां, हिन जे स्किल्स मां असीं फ़ाइदो वठूं। महिरबानी।